डॉक्टर फ़हीम शेख साहब हू पाण हिकिड़ो अनमोल माण्हू आहे, अनमोल हीरो आहे ऐं तमामु असां दोस्तनि में दादलो बि आहे, प्यारो बि आहे। त ही एल्बम जे लाइ हिकिड़ो अॼु असांजी मीटिंग हुई, मशवरो हले पियो असांजो, जंहिंमें घायल साहब खे बि मूं घुरायो, सलीम चांडे खे बि मूं घुरायो, सागर शाह ऐं वही हिकिड़ो समा ख़ासि करे अलीशर गबोल दोस्त, उहे बि सुभाणे इनशाला मीटिंग रखियल आहे, जंहिंमें उस्ताद इरफान ईंदो। पंहिंजी शाइरी जूं जेके धुनियूं आहिनि असांजूं, हे काई बि कापी न हूंदी, बिल्कुलु नओं कमु, नई कंपोज़िशन हूंदी, नयूं धुनियूं हूंदियूं ऐं नओं माहौल हूंदो ऐं भरपूर जदीद म्यूज़िक। हिन दफ़े मां पंहिंजे एल्बम ते हिकिड़ो तारीख़ी ख़र्चु करायो आहियां, त माना पंहिंजो एल्बम एतिरो अचे असांजो वॾो, जेको थी सघे अहिड़ो कॾहिं ज़िंदगी में न आयो हुजे। उन खां सफ़ा अनमोल हिकिड़ो एल्बम, जंहिंमें गीतनि जी हक़ीक़त में तमामु घणी महिनत हली रही आहे सभिनी शाइरनि जी। हिन में जेके असांजी हिन एल्बम में जेके शाइर शामिलु हूंदा, असांजा अवामी शाइर जिन जा गीत हूंदा आहिनि, हाशिम चांडियो, कमाल महर, अमजद चांडियो, शम्स महर ऐं असांजो प्यारो भाउ मोहम्मद अली चाचड़, अहमद अली चाचड़, देशी नज़ीर मज़ारी, साले सुमरो, मंठार चोजाणी ऐं बख़्तलाए सरोही ऐं उनखां अलावा मुंहिंजो प्यारो भाउ शकील रिंद, सरवर रिंद साहब, हबीबुल्ला रिंद साहब, नबी बशकर रिंद साहब ऐं असांजो प्यारो भाउ हबीब झुलण ऐं नूरसन उनड़, एहसान उनड़। उनखां अलावा जेके बि दोस्त आहिनि असांजा प्यारा प्यारा शाइर, सभु टोटली जिन खे मूं हमेशह ॻाईंदो आहियां, जिन जा सुपरहिट गीत विया आहिनि, उहे टोटली हिन एल्बम में शामिलु हूंदा ऐं तमामु हिकिड़ी भरपूर म्यूज़िक, जदीद म्यूज़िक सां गॾु उस्ताद इरफान समेत नई कंपोज़िशन, नवां आइडिया खणी ईंदुसि। इनशाला 2021 जो सुपरहिट एल्बम साबित थींदो तव्हांजे लाइ, ऐं जंहिंमें सलीम चांडी जो बि तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आहे ऐं जेके बि शाइर आहिनि मुंहिंजा सभिनी जी तमामु बहितरीनु, हुन में शाइरी बहितरीनु ऐं ख़ैरमंद जतोई साहिब जा बि तमामु ख़ूबसूरत गीत हूंदा, असांजो प्यारो भाउ। ऐं हुनखां अलावा अब्दुल ख़ालिद चांडियो, जंहिंजा तमामु मशहूरु गीत, रोशन शेख, ग़ुलाम अर जतोई ऐं असांजो प्यारो भाउ वारो उन जा गीत हूंदा, सलीम चांडियो दुबई वारे जा गीत हूंदा, बल्कि सभु जेके बि सिंधा शाइर आहिनि सभिनी जी शाइरी हूंदी ऐं भरपूर हिन शाइरी जी जेका सिलेक्शन करिया आहिनि तमामु वॾा शाइर हिन एल्बम में सिलेक्शन कंदा। ऐं गज़ल इंटरप्राइज़िस ऐं डॉक्टर फ़हीम साहब जो हिकिड़ो ख़्वाबु हुयो कि मुलाई साहब मां तव्हांजो हिकिड़ो एल्बम अहिड़ो कयां जेको सॼी दुनिया खां थोरो अलॻि हुजे ऐं जदीद म्यूज़िक हुजे। हुन जेको शो थींदो असांजो, उहो बि तव्हांखे हिकिड़ो ॿुधाईंदो हलां त उहो वॾे पैमाने ते शो थींदो असांजो, हल्के पैमाने ते न थींदो, जेको कराची जे कंहिं वॾे फार्म हाउस में थींदो, जंहिंमें इनशाला असांजा तक़रीबन मिनिस्टर हज़रात, कुझु MP MNAs, कुझु ॿिया दोस्त ऐं असांजे। ऐं हीअ ॿी ॻाल्हि तव्हांखे वॾी ख़ुशख़बरी ॿुधायां त हीअ एल्बम घायल साहब कशिश जे ऐं गज़ल इंटरप्राइज़ जे तरफ़ां थो थिए, उन थ्रू थिए थो। ऐं कशिश ते टोटली गीत ही असांजा जेको बि सॼो शो आहे, सॼो शो ते कशिश ते आनिर थींदो। ऐं हिन शो जी जो जेको डायरेक्टर हूंदो उहो बि सिर्फ़ु पाकिस्तान जो वॾे में वॾो डायरेक्टर हूंदो इनशाला, ऐं वॾी म्यूज़िक जे हिकिड़े हवाले सां, शो जे हवाले सां थोरो चेंज आणींदासीं ऐं अहिड़ो चेंज आणींदासीं जो इनशाला तव्हां दोस्तनि खे, चाहींदड़नि खे वधि में वधि मज़ो ईंदो। ऐं अलाह बहितर कंदो, वधीक तव्हां सां घायल साहब, घायल फ़क़ीर तव्हां सां कुझु मुखातिबु थींदो, हू पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार ज़रूरु कंदो। अस्सलामु अलैकुम, सुना सीओ। जीअं त अॼु वॾा कया आहिनि पंहिंजो डॉक्टर फ़हीम साहब, गज़ल इंटरप्राइज़ जे मालिक, सो वठी आयो मुमताज़ साहब जे आस्थाने ते आयासीं, मिलियासीं ऐं गुफ़्तगू तव्हां ॿुधो था पिया। बाक़ी हाई फाई कमु थो थिए पियो। ही कमु उहो पियो थिए जो अॻिलनि एल्बम खां कुझु डिफरेंट आहे, जंहिंजी म्यूज़िक ख़ुदि पंहिंजो जेको आहे सो का बि धुन हिन में कॉपरेट न हूंदी, सॼी कंपोज़िशन हर को पोइट्री खणी ईंदो पंहिंजी, उन ते कंपोज़िशन उस्ताद इरफान सामू साहब कंदो। इनशाअल्लाह तव्हांजी मिज़ाज जे मुताबिक़ हीउ नंबर हूंदो। जीअं मुमताज़ मौला साहब नाला ॿुधाया तव्हांखे, जेके असांजो तक़रीबन जेके हिनजे पैनल जा शाइर आहिनि उहे सभु, वहीद हिकिड़ो साहब जी चए त साईं सागर शाह, अलीशर गबोल साहब, ज़मा ख़ासकेली आहे, सलीम चांडियो साहब आहे। सलीम चांडियो त एवरग्रीन शाइर आहे, उहो त हमेशह एल्बम हूंदो आहे, पर जेके दोस्त नवां बि अचनि था उनखे बि असां जेको आहे वेलकम था कयूं पिया। ऐं हीअ एल्बम तव्हां ॿुधी करे पंहिंजो रायो ज़रूरु ॾिजो। ऐं उन सां गॾु मां फ़क़ीर जेका स्पेशली तव्हांखे रिक्वेस्ट आहे त जीअं मुमताज़ मलाई साहब जा अॼु मां वेठो आहियां भरिया टाउन जे आस्थाने ते, ऐं सां मिली करे मूंसां गॾु इहा दुआ कयो त अलाह साईं हिन जा कखड़ा हिन आस्थाना आबाद हुजनि, ता ज़िंदगी अलाह ताला हिनखे ॾुख न ॾेखारे। छो त इंसानु जेको सचो हूंदो आहे न, सचे ते अलाह जी रहमत हूंदी आहे, सचे इंसान ते रब जी रहमत हूंदी आहे। सो सादा दिलि बि आहे, मोहबत करण वारो आहे,
आशिक़ रूह आहे हिन जे ज़ात खां ऐं मां अॻे में बि लाइफ ते आयो आहियां त मुमताज़ जी ज़ात खां कंहिंखे नुक़सानु आहे पहुतो अलबत्ता ॿियनि माण्हुनि में मुमताज़ जो नुक़सानु ज़रूरु पहुतो हूंदो पर मुमताज़ ज़ात मां टके जो बि जेको मुंहिंजी गवाही आहे ऐं मुंहिंजी दिलि बि गवाह थी करे